अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। हिन वीडियो में जेका अपडेट आहे उहा इहा आहे त सिंध यूनिवर्सिटी पारां स्पेशल सेल्फ फाइनेंस ते LLB 5 ईयर डिग्री प्रोग्राम में एडमिशन्स अनाउंस कयूं आहिनि। LLB 5 ईयर डिग्री प्रोग्राम में जेके बि ख्वाहिश रखनि था उहे जेको आहे स्पेशल सेल्फ फाइनेंस कैटेगरी में पंहिंजो फॉर्म फिल करे सघनि था ऐं LLB में एडमिशन वठी सघनि था। उन जे लाइ लाज़मी इहो आहे त तव्हांजी लेट टेस्ट पास हुजे एजुकेशन टेस्टिंग काउंसिल खां ऐं उन में मिनिमम जेको आहे तव्हांजो 50 मार्क्स हुजनि। त हीअ जीअं तव्हां ॾिसो पिया त लिखियलु आहे LLB 5 ईयर बैचलर डिग्री प्रोग्राम फॉर द एकेडमिक ईयर 2022 आर hereby invited to apply online for admission to leftover overseas seats under the special self finance and the fee package 25% extra on existing self finance। जेका हींअर एक्ज़िस्टिंग सेल्फ फाइनेंस जी फी आहे उन खां 25% एक्स्ट्रा ते तव्हांखे जेको आहे हिन स्पेशल सेल्फ फाइनेंस कैटेगरी में एडमिशन मिली सघे थी। उन जे लाइ जेके बि कैंडिडेट ऑलरेडी ई पोर्टल अकाउंट ते रजिस्टर्ड आहिनि उहे त वञी पंहिंजे एडमिशन ई पोर्टल तां वञी फॉर्म फिल कंदा पंहिंजे ई पोर्टल अकाउंट तां। इन जूं जेके इंपॉर्टेंट डेडलाइंस आहिनि उहे इहे आहिनि। डेडलाइन फॉर अप्लाइंग ऑनलाइन सबमिशन ऑनलाइन फॉर्म इज ट्यूसडे 22 February 2022। 22 February ताईं तव्हांजी डेडलाइन आहे। नो रिक्वेस्ट इन दिस रिगार्ड विल बी एंटरटेन्ड आफ्टर गिवन डेडलाइन। गिवन डेडलाइन खां पोइ का बि रिक्वेस्ट एक्सेप्ट न कई वेंदी। ऐं हिकिड़ो नोट लिखियलु आहे त प्री रिक्विजिट एलिजिबिलिटी क्राइटेरिया आर सेम एज मेंशन्ड इन द प्रोस्पेक्टस 2022। LLB प्रोग्राम जे लाइ जेको एलिजिबिलिटी क्राइटेरिया जेको ऑलरेडी आहे जेको यूनिवर्सिटी पारां डिसाइड कयो वियो आहे उहो ई हूंदो। प्रोस्पेक्टस 2022 में लिखियलु आहे। 18 खां 22 तारीख़ ताईं स्टूडेंट्स जेको आहे ऑनलाइन फॉर्म फिल करे सघनि था ऐं लास्ट डेट जेका हिन जी ऑनलाइन फॉर्म सबमिशन जी आहे उहा 22 फरवरी आहे। उन खां पोइ को बि फॉर्म एक्सेप्ट न कयो वेंदो। त जेके बि LLB में ख्वाहिश रखनि था उहे हिन स्पेशल सेल्फ फाइनेंस कैटेगरी ते एडमिशन वठी सघनि था। अल्लाह हाफ़िज़।